T20 वर्ल्ड कप जी अहम मैच में भारत जी पाकिस्तान खिलाफ बैटिंग। भारत जा 3 रांदीगर पवेलियन मोटी विया। पाकिस्तानी बॉलर्स जी शानदार शुरुआत। रोहित शर्मा ऐं विराट कोहली बूटो न ॿारे सघिया। रोहित शर्मा 13, विराट कोहली 4 ऐं अक्षर पटेल 20 रन्स ठाहे आउट। भारत जी विकेटूं किरण ते पाकिस्तानी टीम जा परस्तार झूमण लगा। कराची खां खैबर, पिशावर खां ग्वादर ऐं नवकोट खां न्यूयॉर्क ताईं शाइकनि जो पुरजोश। सिंध जे गवर्नर हाउस में वॾी स्क्रीन लॻाई वई। लकी मरवत में सिक्योरिटी जी गाड़ी ते हमिलो, कैप्टन समेत 7 जवान शहीद। ISPR चयो आहे त दहशतगर्दनि जे हमले में कैप्टन मोहम्मद फराज अलियास ऐं सूबेदार मेजर मोहम्मद नज़ीर शहीद थी विया। लांस नायक हुसैन अली सिपाही असदुल्लाह शहादत जो जान पीतो। मंजूर हुसैन, लांस नायक मोहम्मद अनवर, सिपाही राशिद महमूद बे धरती माउ तां कुर्बान थी विया। इलाइक़े में दहशतगर्दनि जी सफ़ाई लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। किरियल हरकत कंदड़नि खे इंसाफ़ जे कटड़े में आंदो वेंदो। सिक्योरिटी फोर्स दहशतगर्दी जी लानत खे ख़त्म करण लाइ पुरज़म आहे। बहादुर सिपाहियुनि जूं कुर्बानियूं वधीक मज़बूत कंदियूं। पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियुनि जो हिकु ॿियो दौरो बिना नतीजे ख़त्म। पघारदार ऐं बिना पघार वारनि तबिके ते टैक्स लागू करण ते इतफ़ाक़ न थी सघियो। ज़रायत ऐं हेल्थ सेक्टर ते 18% सेल्स टैक्स लागू करण वारो मामलो बि रोलड़ जो शिकार। अॻूणे फाटा तां टैक्स छूट ख़त्म करण वारे मामले ते बि डेडलॉक बरक़रार। ज़रियनि मूजिबि IMF पाकिस्तान खां ज़रई ऐं प्रॉपर्टी टैक्स सूबाई ऐं वफ़ाक़ी टैक्स वधाइण जो मुतालबो करे छॾियो। मदरसनि खे फंड केरु थो ॾे? सिंध हुकूमत जांच शुरू करे छॾी। मदरसनि में पढ़ंदड़ परदेसी शागिर्दनि खे मुल्क बदर करण, मदरसनि जी रजिस्ट्रेशन ऐं मिलियल फंडिंग जी जांच ऐं मदरसनि जी जांच बाबति हुकुमनामो सिंध पुलिस खे मोकिले छॾियो। घरू खाते जे एडिशनल चीफ सेक्रेटरी IG खे मोकिलियल ख़त में जणायो आहे त सूबाई घरू वज़ीर 31 APEX कमेटी जे इजलास खे फ़ैसिलनि ते अमल न थियण ते ॻणती जो इज़हार कयो आहे। मदरसनि में पढ़ंदड़ परदेसी शागिर्दनि खे मुल्क बदर कयो वेंदो। गॾियल टीम उन फ़ैसिले ते अमल दरामद जो ज़िम्मेवार हूंदी। पोस्ट में हिदायत कई वई आहे त सूबे जे समूरनि मदरसनि जी रजिस्ट्रेशन जियो टैगिंग ज़रिए कई वञे। मदरसनि में मुल्की ऐं गैर मुल्की उस्तादनि जी तादाद ऐं हर मदरसे खे हासिल थींदड़ फंडिंग जा ज़रिया ॼाणाया वञनि। नरेंद्र मोदी मुसलसल 3 भेरो भारत जे वज़ीर आज़म तौर हलफ़ खणी वरितो। भारती सदर द्रौपदी मुर्मू नरेंद्र मोदी खां उहिदे जो हलफ़ खणायो। हलफ़ बरदारी तक़रीब सदारती हाउस में थी। असेंबली जे नवनि चूंडियल मेंबरनि ऐं महिमाननि शिरकत कई। तक़रीब में बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस समेत केतिरनि ई मुल्कनि जे सरबराहनि बि शिरकत कई। जवाहरलाल नेहरू खां पोइ मोदी भारत जो 3 भेरो वज़ीर आज़म बणिजी वियो। शहबाज शरीफ 3 महीननि अंदर क़ौमी असेंबली टोड़े सघे थो। सूबाई असेंबलियूं क़ाइम रहंदियूं। पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान मंज़ूर वसाण जी दावा। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मंज़ूर वसाण चयो त मुल्की सियासत लाइ 3 महीना इंतिहाई अहम आहिनि। नवाज़ शरीफ मौजूदा सेटअप में वज़ीर आज़म नथो थी सघे। बानी PTI ऐं ॿियनि सियासतदाननि लाइ हालतूं सुठियूं नज़र नथियूं अचनि। जमायत इस्लामी साफ़ इंतिहार जाने वारे कानून खे रद्द करे छॾियो। जमायत इस्लामी पाकिस्तान जो अमीर हाफ़िज़ नईमुल रहमान पंहिंजे बयान में चयो आहे त कारो कानून ऊंदहि में पास कयो वियो। जमायत इस्लामी पहिरीं जमायत आहे जंहिं बिल जी मुखालफ़त कई। BP ते तनक़ीद कंदे चयो त पंजाब जे गवर्नर जो परॾे वञण सां बि केतिरा ई सवाल जनम वठनि था। हैदराबाद, जामचोरो, कोटड़ी, नौशरो फिरोज, कंडियारो, डोकरी, मुबारकपुर, मीरपुर बोड़ो ऐं बहराम में बरसात। हैदराबाद शहर में तेज़ हवा सां गॾु ज़ोरदार वसकारो। 40 फीडर ट्रिपे बिजली बंद।
जामचोरो कोटड़ी, लूणीकोट, अलीआबाद, पेटारो, बिरिया विलेज ऐं आसपास वक़्फ़े सां बरसात। डोकरी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मिटी जे तेज़ तूफ़ान बाद हल्की बरसात। बिजली बंद थी वई। तेज़ हवा ऐं मिटी जे तूफ़ान सबबि दुकाननि जा छपरा उॾामी विया। केतिरा ई वण किरी पिया। मुबारकपुर, कंडियारो, मीरपुर बोड़ो, बहराम ऐं भरपासे जे इलाइक़नि में मिटी जे तेज़ तूफ़ान सां गॾु बरसात। जेकाबाद वेझो हथियार हथ अचण वारे मामले में अॻूणे सलाहकार बाबुल भयो जे पुट अल्ताफ़ भयो खे क्लीन चिट मिली वई। गिरफ़्तार जवाबदारनि पारां हथियारनि जी स्मगलिंग में अल्ताफ़ भयो जो मुलविस हुजण वारे एतराफ़ बावजूद पुलिस कैसे क्लीन चिट ॾेई छॾी। गिरफ़्तार कयल 7 जवाबदारनि बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त बाबुल भयो जो पुट अल्ताफ़ भयो स्मगलरनि सां राब्ते में हो। बलूचिस्तान ऐं सिंध में हथियारनि जी स्मगलिंग जो मास्टर माइंड अख्तियार उर्फ ज़ाहिद लाचारी आहे, जेको कचे जे धाड़ेलनि खे राकेल लांचर, हैंड ग्रेनेड ऐं जदीद हथियार फराहम करे चुको। जांच दौरान अल्ताफ़ भयो जो बयान बि रिकॉर्ड कयो वियो आहे, जंहिं ॿुधायो त कैसे मामले बाबति का बि ख़बर न आहे। सिंध में ईद जे मौक़े ते इज़ाफ़ी भाड़ा वठंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ सुभाणे खां मुहिम शुरू करण जो फ़ैसिलो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त हुकूमत अवाम खे हर क़िस्म जो रिलीफ ॾियण लाइ पुरज़म आहे। मुसाफ़िरनि खे परेशान कंदड़नि खे बख़्श न कंदासीं। इज़ाफ़ी भाड़ा वठंदड़ ट्रांसपोर्टर्स ऐं ऑपरेटर्स ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी।